दादू सरकारी ऑफिस में माज़ूरन खे सहूलत न मिलण ते अखियुनि खां नाबीन हिक माज़ूर हक़नि लाइ अदालत पहुची वियो। दादू जे फरहान कॉलोनी जो रहवासी अखियुनि खां नाबीन राणो ख़ान सोलंकी पारां ज़िले इंतज़ामिया ख़िलाफ़ वकील फ़हद अली डावच मार्फत दरख़्वास्त दाख़िल करे मसइलनि जी निशानदेही कई। दादू जे DC ऑफिस ऐं SSP ऑफिस, नादरा ऑफिस ऐं म्यूनिसिपल ऑफिस ऐं ॿिनि अवामी ऑफिसनि जे वञण ते माज़ूरनि लाइ सहूलतूं नाहिनि। दरख़्वास्त गुज़ार अखियुनि खां नाबीन माज़ूर राणो सोलंकी सरकारी ऑफिस में अवामी जगहनि ते जिस्मानी माज़ूरनि लाइ वेहण लाइ ख़ासि जगह नाहे। बैतुल ख़ला जी जगह अलॻि, ॾाकणूं व्हील चेयर ऐं ॾेई ऑफिस में मखसूस इंतजाम कराए वञनि। दरख़्वास्त गुज़ार नाबीन राणो सोलंकी गहजटे भाती नाबीन आहियूं, मुख़्तलिफ़ जगहनि ते जाइज़ कम लाइ वञण ते धिका खाई वापसि घर अचूं था। दरख़्वास्त गुज़ार नाबीन डिप्टी कमिश्नर दादू, पब्लिक हेल्थ खाते जे इंजीनियर, म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन, CMO नादरा इंचार्ज ऐं SSP दादू खे अदालत नोटिस जारी करे छॾिया। जज पारां ज़िम्मेवार ऑफिसर खे 10 जून ते रिपोर्ट तलब करे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो।